वेलकम बैक राज़ी मूंखे टेलीलाइन ते जॉइन किया सीनियर रहनुमा पाकिस्तान मुस्लिम लीग नून मोहतरम जनाब बैरिस्टर राजा अंसारी साहब मूंसां गॾु आहिनि। बैरिस्टर साहब तव्हांखे वेलकम चवंदा पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी सर। पीपल्स पार्टी जीअं त तजवीज़ ॾिनी आहे त 8 अगस्त इलेक्शन थियणु खपनि, त जीअं 3 महीना मिली वञनि इलेक्शन जे लाइ, नवंबर में इलेक्शन थिए वञी करे, नवंबर में मौसम बि बहितर हूंदो आहे। ऐं मौलाना फज़लुर रहमान इन शइ ते तहफ़ुज़ात जो इज़हार कयो नून लीग ते, छा जेके नून लीग मौलाना फज़लुर रहमान ॿियूं सियासी जमातूं PDM जो हिसो आहिनि त आसिफ अली ज़रदारी साहब सां मियाँ साहब कुझु शयूं तय कयूं, इलेक्शन तय कई आहे, केयरटेकर प्राइम मिनिस्टर तय कयो आहे, सीट एडजस्टमेंट कयो आहे। मौलाना फज़लुर रहमान खे इन ते तहफ़ुज़ात आहिनि, नाराज़गी जो इज़हार बि कयो आहे ऐं मियाँ साहब चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान खे राज़ी करे वठो, परचाए वठो, छा चवंदो? ॾिसो, जॾहिं तव्हां कंहिं इन क़िस्म जी सूरत हाल थींदी आहे ऐं मुख़्तलिफ़ सियासी जमातूं मिली करे को लाइमल तयारु कंदियूं आहिनि, उनमें मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि खे तमामु घणनि इशूज़ ते पंहिंजा तहफ़ुज़ात हूंदा आहिनि, पर इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त को इहो को डेडलॉक आहे। बहरहाल PDM जा जेतिरा बि अॻुवान आहिनि उहे ज़ीरफ़ सियासतदान आहिनि ऐं उहे सभिनी शयुनि खे सम्झनि था ऐं मां सम्झां थो त मौलाना फज़लुर रहमान जा जेके तहफ़ुज़ात आहिनि उहे ज़रूरु हल थींदा ऐं जॾहिं सभई पार्टी जा सरबराह पाण में मिलंदा वेहंदा त इहे नंढा नंढा इशूज़ आहिनि, इहे ख़तमु थींदा। उसूली मौक़िफ़ हिकिड़ो ई आहे त इलेक्शन हिन मुल्क में थियणु घुरिजनि ऐं पंहिंजे टाइम ते थियणु घुरिजनि ऐं सॼे मुल्क में सभिनी सूबनि में ऐं क़ौमी असेंबली में गॾु इलेक्शन थियणु घुरिजनि ऐं उहे उन में का बि रुकावट कोन्हे। बाक़ी जेके शयूं आहिनि निगरान सेटअप जे हवाले सां या ॿिया जेके इशूज़ आहिनि उहे एतिरा वॾा इशूज़ न आहिनि, उहे इंशाअल्लाह हिकु टेबल ते वेहण सां हल थी सघनि था। इन खां अॻु में बि निगरान सेटअप 3 महीननि जो आहे, जॾहिं हुकूमत ठाहिण महिल असां सभु गॾिजी वेही करे हुकूमत ठाहे सघूं पिया त निगरान सेटअप बि ठाहे सघूं था। इंशाअल्लाह हिन में अपोज़िशन में जेके जमातूं वेठियूं आहिनि उन्हनि सां बि मुशावरत थींदी ऐं असां उमेदु रखूं था त जेके बि जमहूरी अॻुवान आहिनि उहे जमहूरी अंदाज़ में हिन सॼे मामले खे हल कंदा ऐं तव्हां ॾिसंदव चंद ॾींहंनि में त इहो सॼो जेको मरहलो आहे इहो ख़ुशअस्लूबी सां तइ थी वेंदो इंशाअल्लाह। अब तव्हांखे पाण ख़बर आहे त PDM में दराड़ूं त पइजी चुकियूं आहिनि ऐं मौलाना फज़लुर रहमान ई चए थो त इहो सिर्फ़ु हिकिड़ी तहरीक जो इतिहाद हो, हाणे उनजो को वजूद कोन्हे ऐं जीअं त PTI जी गवर्नमेंट हली वई, इन में कामयाबु थी PDM, पीपल्स पार्टी PDM जो हिसो कोन्हे, नून लीग सां उन्हनि जी वर्किंग रिलेशनशिप आहे, इन गवर्नमेंट जो हिसो आहे, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में जीअं त चेयरमैन PTI खे कढण में वॾो किरदारु आहे। तव्हां सभु सियासी जमातुनि जो छा चवंदो? ॾिसो, हिन के बि ॿ राय न आहिनि। असां लाज़मी ॻाल्हि आहे हुकूमत खे पंहिंजे घर आइनी तरीक़े सां मोकिलिणो हुयो ऐं आइनी तरीक़े में अदम एतमाद जो वोट हुयो जेको कंहिं बि हिकिड़ी सिंगल पार्टी वटि कोन हुयो एतिरो वोट जो अदम एतमाद जी तहरीक खे कामयाबु करे सघे। उनजे लाइ सभई जमातूं गॾु थियूं ऐं उहो 1 पॉइंट एजेंडा हुयो ऐं उन 1 पॉइंट एजेंडा में उहो कामयाबु थिया ऐं PDM जो वजूद आयो। उन खां पोइ गॾियल हुकूमत ठही ऐं हाणे जॾहिं हुकूमत वञण वारी आहे ऐं पंहिंजी असेंबलियूं पंहिंजो मुदो पूरो कंदियूं, लाज़मी ॻाल्हि आहे PDM जो त हाणे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त PDM न रहंदी, हर जमात पंहिंजे पंहिंजे मंशूर मुताबिक़ इलेक्शन विढ़ंदी ऐं इलेक्शन में वेंदी ऐं उन खां पोइ पाकिस्तान जो अवाम ॾिसूं था त कंहिं पार्टी खे जेकॾहिं सिंगल मेजोरिटी ॾिए थो त पोइ उहा पार्टी हुकूमत ठाहींदी ऐं जेकॾहिं वरी पाकिस्तान जो अवाम इहो फ़ैसिलो करे थो त उहो हिकिड़ो मैंडेट जेको आहे उहो गॾियल मैंडेट ॾींदो ऐं सभिनी जमातुनि खे मैंडेट मिलंदो त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे उन खां पोइ सभई जमातूं वेहंदियूं, जेके जेके माण्हू वोट वठी ईंदा, जेके जमातूं जेतिरियूं सीटूं खणी ईंदियूं, पोइ इहो तइ थींदो त हाणे हुकूमत कीअं ठहे थी ऐं कहिड़े कोलिशन गवर्नमेंट में कहिड़ा कहिड़ा पार्टनर्स गॾु वेहनि था ऐं तेसि ताईं इलेक्शन जो प्रोसेस आहे 3 महीना, त लाज़मी ॻाल्हि आहे हुन में सभई जमातूं पंहिंजी इंडिविजुअल बेसिस ते, छोजो इंतिखाबी इतिहाद आहे कोन, सीट एडजस्टमेंट बि असां पाण में कोन कंदासीं, इहा बि शइ नज़र कोन पई अचे, त सभई जमातूं इलेक्शन विढ़ंदियूं ऐं जंहिंखे आवाम कामयाबु करे उहो हुकूमत चाहे। बैरिस्टर साहब, काफ़ी तव्हांजा मुखालिफ़ जेके आहिनि, चाहे पीपल्स पार्टी, चाहे नून लीग, चाहे मौलाना फज़लुर रहमान, उहे चवनि था हिकु दफ़ो गवर्नमेंट वञणु ॾियो, उन खां पोइ हिकिड़ी नई सियासत जी शुरूआति थींदी। हिन वक़्तु इहे सियासी जमातूं सभु मज़बूत आहिनि, गॾियल आहिनि, त इहे सियासी जमातूं मज़बूत बीठियूं आहिनि। इलेक्शन त जीअं निगरान सेटअप ईंदो, जीअं इलेक्शन जो ऐलान थींदो, हिकिड़ी नई सियासत वजूद में ईंदियूं, इहे सभई सियासी जमातूं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदियूं, छा चवंदो? बिल्कुलु, मां इहो ई अर्ज़ु करे वियुमि त सभई जमातूं पंहिंजे पंहिंजे इंतिखाबी मंशूर ते इलेक्शन विढ़ंदियूं ऐं असां सभई लाज़मी ॻाल्हि आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ज़रूरु इलेक्शन विढ़ंदासीं। थी सघे थो किथे किथे लोकल सतह ते ऐं सीट टू सीट किथे किथे एडजस्टमेंट थिए बि, जिते जिते इहो सम्झो वेंदो त अलॻि अलॻि इलेक्शन में बीहण सां नुक़सानु आहे,
उते हिकु ॿिनि सीटुनि ते थी बि सघे थी इलेक्शन या स्ट्रेटजी थी सघे थी त असां सीट एडजस्टमेंट कयूं। पर ओवरऑल लाज़मी ॻाल्हि आहे सभई जमातूं इलेक्शन में हिक ॿिए जे मुखालिफ़ बीहंदियूं ऐं पंहिंजो पंहिंजो मंशूर खणी वेंदियूं, पंहिंजी पंहिंजी कारकर्दगी खणी वेंदियूं ऐं पाकिस्तान जो अवाम उन खां पोइ इहो फ़ैसिलो कंदो त उहो कंहिंखे वोट करे थो। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे जेका पार्टी मेजॉरिटी में ईंदी ऐं जेकॾहिं हुनखे सिंगल मेजॉरिटी नथी मिले त पोइ उहो कहिड़ी कहिड़ी जमातुनि सां मिली करे हुकूमत ठाहे थी। जीअं हमेशह थींदो आहे उअं ई थींदो, हुन में को बि शक न आहे त PDM जूं जमातूं जेके हिन वक़्तु हुकूमत में आहिनि, हुकूमत ख़तमु थियण खां पोइ PDM खां त न रहंदी, हुन खां पोइ हिकिड़ो नयो जेको सियासी मंज़रनामो जुड़ंदो, उन खां पोइ सियासत कहिड़ो रुख़ इख़्तियार करे थी उहो त हाणे मुस्तक़बिल में ई ख़बर पवंदी। हाणे अॼुकल्ह त कोन थी करे सघिजे, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त जेके सियासी जमातूं हिन वक़्तु अपोज़िशन में पंहिंजी हुकूमत में वेठियूं आहिनि ऐं PDM जो हिसो आहिनि, उहे सियासी जमातूं बिल्कुलु उहो रवैयो इख़्तियार कोन कंदियूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ जंहिंमें जीअं इमरान ख़ान पाकिस्तान जे ॿियनि सियासी जमातुनि जे ख़िलाफ़ रवैयो इख़्तियार कयो हुयो। हिकु जमहूरी अंदाज़ में हिक ॿिए जी जीअं सियासत में थींदो आहे मुखालफ़त बराए मुखालफ़त न थींदी, बल्कि इशूज़ ते ऐं पंहिंजे पंहिंजे मंशूर ते बीहंदे जेकॾहिं हिक ॿिए जी मुखालफ़त कंदासीं त उहा बि मुंहिंजे ख़्याल में अवाम खे क़ाबिल क़बूल हूंदी। पर इहो हरगिज़ न थींदो त असां सियासत में उहो एलिमेंट वापसि खणी अचूं जेको एलिमेंट इमरान ख़ान मुतारिफ़ करायो या PTI जी सियासत जेका हुई, नफ़रत जी सियासत ऐं गारियुनि जी सियासत, उहा इंशाअल्लाह दफ़न थींदी ऐं पाकिस्तान जे अवाम खे हिकु बहितर ऐं हिकिड़ी जमहूरी सियासत ॾिसण में ईंदी। वरी महिरबानी सर, इन सां ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।